कसम खणी छॾियो आहे। हाणे जीअंदुसि बि कोमल ऐं मरंदुसि बि हिन कोमल ऐं तुझे जवान पुट जे खून जो पलान थी चुको आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, माशाल्लाह बेहतरीन अपडेट तव्हां शेयर कंदा हलो दुलाम ड्रामे जी। साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो शूटिंग तेज़ी सां हली रही आहे। कल दोस्तों काफ़ी सीन शूट कया विया दुलाम जे ॿिए स्पेल जा, जिते घर में सीन शूट कया। फरज़ मलिक खजू साहब काफ़ी ॿिया एक्टर हुया जिन जा सीन रहियल हुया, उहे शूट कया विया ऐं माशाल्लाह सुठे नमूने सां शूटिंग कई वई ऐं वॾी तेज़ी सां ऐं वॾी भरपूर एक्शन ऐं प्यार मोहब्बत जी कहाणी ऐं सुठे अंदाज़ में फरज़ंद मलिक खजू साहब डायरेक्टर ऐं सुठी ज़बरदस्त जेको आहे लोकेशन ऐं सुठी डायरेक्शन में कमु कयो पियो वञे, प्रोफेशनल कमु कयो पियो वञे। बहितरीन दुलाब जी जेको आहे खादिम खोखर जा सीन कल शूट कया विया काफ़ी घर में ऐं कुझु ॿिनि जा शूट कया विया सीन। माशाल्लाह सुठो ड्रामो आहे, सुठी जेको आहे कहाणी आहे ऐं चंद ॾींहंनि जे अंदरि तव्हांजे साम्हूं जो प्रोमो बि अची वेंदो ऐं पोइ एपिसोड हलंदो। ॿियों स्पेल शूट थी रहियो आहे, वरी जेको आहे बाद में टियों थींदो। पहिरियों जेको आहे एडिट थी चुको आहे, हाणे बसि कुझु ॾींहं तव्हांखे इंतज़ारु करिणो आहे। साम्हूं तव्हां ॾिसी रहिया आहियो शूटिंग जा कुझु सीन तव्हां सां शेयर करे रहिया आहियूं। कुझु पुराणा बि आहिनि, कुझु नवां आहिनि काफ़ी। माशाल्लाह सुठे नमूने सां कमु थियो आहे दोस्तों। ऐं वीडियो सुठी लॻी त लाइक शेयर ज़रूरु कंदा हुआसीं। टीवी खे मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।